ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन। अल्लाह ताला जल्ल शानहू वहदहू ला शरीक रब मालिक व खालिक व करीम रहीम सताल अयूब गफ़ार ज़ुनूब लम यलिद व लम यूलद उन रब करीम जी साथे पाक जे असां ऐं तव्हां सभिनी किरोड़ हा एहसान फरमाए। सैयदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन सय्यदो अरब वल अजम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवर असफिया सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बणायो। जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सोनो प्रोग्राम सिराई लियाकत अली खान खावड़ जी ॻोठ में असांजो प्यारो दोस्त फ़कीर गुल हसन हुसैनी या उन सां ॿिया दोस्त बशीर बिलख़ुसूस इलाइक़े में मुख़्तलिफ़ जायुनि ते प्रोग्रामनि जी ख़ासि कोशिशि असांजे अज़े मुमताज़ फ़कीर जी हूंदी आहे। पाण बि नात चए थो पर मूंखे नथो ॿुधाए। सुभान अल्लाह चवंदो आहे पर ॾिजे थो त मथां नात काननि शहीद कनि जे करे हिते ई ढकी भली राति जो पंहिंजी मस्जिद में दर बंदि करे थो चवां बसि। आशिको महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद आहे। हर मोमिन नंढो वॾो पको पोढ़ो अम्मा अदी हर हिक खे ख़ुशी आहे त असांजे महबूब जे आमद जो महीनो अची वियो आहे। जंहिंखे ख़ुशी आहे उहो ॻाल्हाए, ॿिया न ॻाल्हायो। सुभान अल्लाह। बिलख़ुसूस हे जेको इलाइक़ो आहे हे तव्हांजो सभु इन्हनि दोस्तनि खे मां ईंदी अदे मुमताज़ ताईं जवाब न आहियां ॾींदो। मां हाणे जलसो करे आयो आहियां, कलाक ॿ निंड खणी हम राति वरी ॿिए हंधि जलसो आहे। पर पोइ इन्हनि माण्हुनि अलाए काथों इहा ॻाल्हि सिखी आहे जो ट्रैक्टरनि जे पुठिते ऐं रश्कनि जे बसनि जे पोयों लिखी था छॾनि त यारनि सां कहिड़ा लेखा। आवाज़ नथो अचे। मां चई छॾियो त मां ॾाढो हिमत अली तव्हांखे तयारु करे ॾिनो अथमि, तव्हां ॼाणो त इहो ॼाणे। पर हे बि चवनि था त साईं पुराणो उठ बि ॿ कवांट हलंदो आहे, उहो बि असांखे खपे। इन ई ईअं सम्झो त तव्हां सां मुलाक़ात करणु आयो आहियां, कचहरी करणु आयो आहियां। हिकिड़ी हदीस मुबारक, हिकिड़ी मोहबत भरी हदीस अव्हां ॼाॾो सिर्फ़ु हिकिड़ी हदीस पढ़ंदुसि ऐं इनशा अल्लाह ताला अव्हां जी बि दिलि ठरी पवंदी, मुंहिंजी बि ठरी पवंदी त मदीने जो साईं असां सभिनी सां ख़ुदा कंदो राज़ी थी। ॾाढा आमीन चओ। हे जेको बि कुझु आहे हे ॾिसो, हे ॾिसो,
ये जेको भी कुछ आहे या दोस्तन अवां जे लाइ मीलाद जो जेको खुदा उन्हनि खे ॾिनो आहे उन्हनि लंगर तयारु कयो वेंदो इहो सभु इन मामले सां आहे इन जे करे कोन्हे त हिननि लंगर तयारु कयो आहे या हे सिंगार कयो अथनि त ॿाहिरि को कुर्सी रखे टेबल ते विहारियो अथनि को किताब वारो आहे छा को वेठो थोरा सा चओ मां त मूंखे बि ख़बर आहे त मां बि ॾेई वञा कोन्हे न हा बसि हेॾे अचो हेॾे अचो तवजह कर माना हे जेको बि कुझु थियो आहे ऐं करे थो माण्हू इहो हुज़ूर जे मोहबत जे करे थो करे तव्हां छो नथा ॻाल्हायो हाणे तव्हांखे बि ख़बर आहे त जेसिताईं मां जान न छॾींदुसि तव्हांखे कुझु बि न मिलंदो हाणे आउं बसि कंदुसि पोइ इनशाला मीलाद जा लंगर बि थींदा गंज ई गंज इनशाला मोह बि सदके तंहिंजे करे बहितर ईअं आहे त हिक ॿिए सां ॻाल्हाए जान छॾायूं न तव्हां घर वेंदो न मां घर वेंदुसि छो त तव्हां न मूं जे करे आया हो न अधे गुलशन जे करे आया हो न ॿिए कंहिं दोस्त जे करे आया हो आया सिर्फ़ तव्हां असां सभु इन जे करे आया आहियूं त रसूलुल्लाह जो ज़िक्र ॿुधी अचूं पंहिंजे नबीअ जूं के मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी अचूं ऐं महबूब राज़ी थी पए ऐं तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो ॻोठ बि वॾो आहे सिराई जो ॻोठ या परियों वेठा आहिनि माणकाई मलाणा हेॾो हेॾो खाड़ ओॾे परते पखो सारंगो हा हे जेके वेझा वेझा आहिनि इहे सभु अचनि त हे मैदान थोरो आहे ऐं अञा घणो कुझु थी वञे ऐं तव्हां पाण न आया आहियो न वरी तव्हांखे को पाण कोॾी कीले आयो आहे असुल ॻाल्हि इहा हूंदी अथव त महबूब की महफ़िल को महबूब सजाते हैं आते हैं वो ही जिसको सरकार बुलाते हैं सुभान अल्लाह जेके साईं घुराईंदो आहे न उहो ईंदो आहे जेकॾहिं घुराइण वारो सखी आहे त अलाह जो कसम थो खणी ॻाल्हि कयां त उहो ख़ाली न छॾींदो आहे ॻाल्हायो छो नथा महबूब पंहिंजे ग़ुलामनि खे ख़ाली न छॾींदो आहे महिरबानी महिरबानी हूंदी आहे कोले तुहिब्बूनल्लाह फतबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम सुभान अल्लाह जेके निंद्र पया हो त माशाअल्लाह जेके जागो था जो सुभान अल्लाह हबीब ऐलान फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फतबिऊनी जेकॾहिं मुंहिंजो दिलबर नबी प्यारो नबी आका नबी महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबतुल्लाह शरीफ जे दरवाजे ते आया तई टेम में 360 बुत काबे में रखियल हुजूर जो आया नबी जे प्यार करण वारो मुस्तफा जे मोहब्बत रखण वारो जीअं जो साईं आया को लात आॾो को मनात आॾो को गुशा आॾो को उज़्ज़ा आॾो बुत जे आॾो झुकी रहिया सजदो करे रहिया अल्लाह मुस्तफा करीम दरवाजे ते बीही चवण लॻो छा कयो साईं हक़ीक़ी अल्लाह खे राज़ी छा कयो जिब्रील आयो महबूब खे चवंदो हिननि खे चओ त कुल कुंतुम तुहिब्बूनल्लाह फतबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह हबीब हिननि खे फरमाए बुतनि जे पूजा करण सां बुतनि खे सजदा करण सां रब राज़ी न थींदव जे रब खे राज़ी कयो त मां महबूब जी ताबेदारी कयो मां नबीअ जी ग़ुलामी जो मूं ते कलमो पढ़ी मुस्लमान थियो मुंहिंजा ताबेदार थींदव युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हांखे पंहिंजो महबूब बणाईंदो
वयग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। अल्लाह तव्हांजा गुनाह माफ़ कंदो छो त रब गफ़ूर भी आ त रहीम भी आ। ॾाढा मुस्तफ़ा करीम काबतुल्लाह शरीफ में आया। अल्लाह कंदो असां तव्हांखे बि काबो ज़ियारत नसीब थींदी। आवाज़ न आयो। ॾाढा जो रसूलुल्लाह काबे में आया। ये रसूल काबे में आया। फबैनमा अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी तवाफ इज़ समअ राबियन यक़ूल या करीम वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या करीम वमद्दा राबियन इल्ला जहत यमानी वक़ाल या करीम वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खलफहु या करीम वमद्दा राबी इल्ला जहत मीज़ाब वक़ाल या करीम वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खलफहु या करीम वल्तफ़त राबी इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल या सफ़ीहुल वजह व रशीक़ल क़द। नबी जे प्यार करण वारो रसूलुल्लाह काबे में आयो। काबे जो तवाफ कंदा विया। हुज़ूर जे आॾो हिकु अरब हली रहियो। काबे जो तवाफ करे रहियो। इज़ा समअ राबियन यक़ूल या करीम। हुज़ूर जे आॾो पियो हले तवाफ पियो करे छा पियो चवे या करीम। अव्हां भी चओ या करीम। आवाज़ नथो अचे। खुली चओ या करीम। अल्लाह जो नालो आहे। खुली चओ या करीम। ए सखी सब चओ या। आवाज़ नथो अचे। खुली चओ या करीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या करीम। हुन जो आॾो या करीम चयो त रसूलुल्लाह पोयां पियो अचेसि न। हुज़ूर फरमायो या करीम। तव्हां सभु चओ या करीम। तो सखी तेरा सखी दरबार है। कर करम कर दो तो बेड़ा पार है। सखी जे कचहरी में वेठो आहे खाली न वींदे। हुज़ूर पाण चयो या करीम फमदल राबी इला जहत यमानी। जॾहिं रुकने यमानी वटि उहो आयो माना जेको रसूल जे अॻियां पियो हले उहो जो आयो न उन चयो अकाल या करीम वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खलफहु या करीम। उन जो या करीम चयो त पोइ तां वरी रसूलुल्लाह भी फरमायो या करीम। हाँ भी चो या करीम। ॾाढा शक छो थो करी। या खुली चो या करीम। फमदी राबी इला जहत मीज़ाब। वरी उहो तवाफ़ वारो जॾहिं आयो काबे जे दरवाज़े ते। तवज्जो नथो अचे। काबे जे दरवाज़े ते आयो त छा चयई काल या करीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खलफहु या करीम। वरी हुज़ूर पोइते उन जे पोयां फरमायो या करीम। राजा तव्हां बि चओ। खुली आवाज़ नथो अचे। बार था वञनि या करीम। 2 मिंट पूरे ख्याल कयो। फलतफ़त राबी इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल या सफ़ीहुल वजह या रशीक़ल क़द। ये पोइते मुंह करे चवे थो ओ सुहिणे चेहरे वारा। आवाज़ नथो अचे। हुज़ूर ने ये मुंह करे थो ए सुहिणे चेहरे वारा ए सुहिणे कद वारा। जे तुंहिंजो सुहिणो चेहरो न हुजे तुंहिंजो सुहिणो कद न हुजे त शकूत इला हबीब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
तुझी शिकायत पंहिंजे मोहम्मद सां कया हथ मथे खणी जा माना हुन इहो सोचो हे बाते टोक थो करे मां बि तो चवां या कर है भी तो चवे या करीम मां भी तो चवा या करीम है भी तो चवे या करीम जे तो सोने चेहरे वाला वो सोने कद वाला जे कदी तू सोनो न हुजी हां कद तुझो सोनो न हुजे हां तक शकू तक इला हबीबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तुझी ता दिलबर मोहम्मद की जान फतबस्सम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो दिलबर नबी बुरकण लगा आवाज नथो अचे आवाज नथो सैयदना अबी हुरैरा तो चवे मस्जिद नबी में हुजूर ज़ुहर नमाज पढ़ाइन था भया रसूलुल्लाह ज़ुहर था पढ़ाइन हुजूर पढ़ाइन था एकड़े जो सही क़यामत कदे थींदी हुजूर तवज्जो कयो नमाज शुरू थी नमाज पूरी थी सरकार फरमाए क़यामत के पुछा करण वारो काने हो जैसे तुझो गुलाम हाज़िर पर मैं क़यामत की पुछा तो करी छा तैयार कयो सी जे तो ला सलातुन वला सदक़तुन वला सोमन सही रोज़ो रखंदो हा सदको दीदो हा खैरात कंदो हा पर इनते फखुर ना है अल्लाह जी मर्जी आ कबूल करे या न करे इकड़ी शय मा क़यामत ला चार कया हुजूर फरमाया केड़ी जैसे अहब अल्लाह व रसूल ही मा अल्लाह ऐ उन जे महबूब सा मोहब्बत रखदो आया सुभान अल्लाह मुझो दिल पर नबी मुरक्या सहाबी ता चत हुजूर जे दतन मा इए नूर जो नाटो निकजू जो मस्जिद नबवी रोशन थी वई हथ मथे खणी सुभान अल्लाह हाणे छा चई तू जीता मां रसूलुल्लाह के जहां फतबस्सम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर बुरकिया काल इने बुढ़े काल अम्मा तारफ नबीयुका या अखल अरब ए अरब छा तू पंहिंजो नबी सुञाणी नथा ॻाल्हायो या तो गौर सां छा तू पंहिंजो नबी सुञाणी थो काल एरावी ला मुंहिंजा सोणे कद वारा सोणे चेहरे वारा मां पंहिंजो नबी नथो सुञाणा ॾाढा ॻाल्हायो मां पंहिंजो नबी नथो सुञाणा गौर सां ॿुधो मां पंहिंजो नबी नथो सुञाणा साईं फरमाए फकाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा ईमानु कबी मुझे सुञाणी बि नथो त ईमान कीअं आंदो नबी हथ मथे खणी चो नथा चओ सुभान अल्लाह हेॾे असां तुंहिंजो ज़िक्र थो हले मुंहिंजे नबी थधो साह खयो सहाबा पुछो त थधो साह था खणो मुंहिंजे भाइरनि खे यादि कयां थो सरकार फरमाए त कहिड़ा ॾींहं तव्हांजा भाइर फरमायो जेके तव्हां खां पोइ ईंदा मूंखे ॾिसंदा न मुंहिंजो बुखो मौजूदो तलब न कंदा मुंहिंजे ईमान आणींदा ऐं मुंहिंजे शान ते अज़मत ते इज़त ते मुंहिंजूं जानियूं कुर्बान कंदा हथ मथे खणी सुभान अल्लाह असां तोखे रसूल यादि कयो आहे जेके पर फुट ईमानदार साईं फरमायो त जॾहिं तूं नबी ॾिठो ई कोन्हे त तूं ईमान कीअं आंदो आहे छा थो चवे त फकाल
अमनतु बिनबुवतिही अलम अर सदक़त बिरसालती। साईं मां उन ते ईमान आंदो आहे, नबूअत उन जी मां उन खे ॾिठो त न आहे, पर सचो रसूल मञींदो आहियां। आवाज़ नथो अचे असांजो नबी, आवाज़ नथो अचे असांजो नबी, खुली खुली चओ असांजो नबी सचो नबी। चए थो साईं मां ॾिठो न आहे, पर सदक़त बिरसालती, मां उन खे सचो रसूल मञींदो आहियां। त नबी फरमाया त लबल फकाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेरा बि जेकॾहिं तूं जो नबी तोखे मुलाकात। सुभान अल्लाह, आवाज़ न आयो। जेकॾहिं तव्हांजो नबी तव्हांखे मुलाकात कराए, सुभान अल्लाह, न न न जेके ख़ुशी थिए थी उहो ॻाल्हाए। जेकॾहिं तव्हांजो नबी तव्हांखे मुलाकात कराए, चओ चओ मरहबा या रसूल अल्लाह, अच मथे खणी चओ मरहबा या रसूल अल्लाह। साईं फरमाइसि जेकॾहिं तुंहिंजो नबी तोसां मुलाकात करे, सुभान अल्लाह, हाय हाय वाह मुंहिंजा नबी, तुंहिंजो नबी तोसां मुलाकात करे, असां बि था चऊं त तेरे पवंदी चवंदी साईं रही वञ रात बभोर में, अल्लाह रही वञ रात बभोर। सब त चओ मेरे पवंदी साईं चवंदी साईं, मेरे पवंदी साईं चवंदी साईं रही वञ रात बभोर में, रही वञ रात बभोर। कंहिंखे शौक़ आहे रसूल जे दीदार जो, मूंसां गॾिजी चवे अलाह कंदो रात ज़ियारत नसीब थींदई, तव्हांजे सदके मूंखे बि थींदी। मेरे पवंदी साईं चवंदी साईं रही वञ रात बभोर में, अल्लाह रही वञ रात बभोर। उठ त आरिय जा मजाला, उठ त आरिय जा मजा, प्यारे जा मजा, आका जा मजा, मौला जा मजा, महबूब जा मजा है रे। वागो वठंदी सान चवंदी सान, सब चओ वागो वठंदी सान चवंदी सान रही वञ रात बभोर में, अल्लाह रही वञ रात बभोर में। मेरे पवंदी सान चवंदी सान, मेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बभोर। चढ़ी जबल चोट ते अल्लाह, चढ़ी जबल चोट ते अल्लाह, चोट ते चोट ते चोट ते अल्लाह चोट ते है रे। बाहों बंधंदी सान, बाहों बंधंदी। दोस्तों इन्नी अरा माला तरोना, इन्नी अस्मा माला तस्मऊना। हुजूर फरमाया जेको मां ॾिसंदो हा तव्हां न ॾिसंदा हो, जेको मां ॿुधंदो हो तव्हां न ॿुधंदा हो। मन कहीं न कहीं जो आवाज़ रसूल क़बूल करे विझे। सभु हीअं बाहूं ॿधो, गुंबद खिजरा जो तस्वीर कयो। बाहूं बाहूं ॿधंदी सां, बाहूं बाहूं बाहूं
रसूल जो ओ जा उठ चुमदी सान के शोभा जा उठ चुमण जो जा उठ चुमदी सान चवदी सान जा उठ रही बन रात बंबोर में अल्लाह रही बन रात बंबोर जा उठ चुमदी सान सब जो जा उठ चुमदी सान चवदी सान जा उठ चुमदी सान चवदी सान रही बन रात बंबोर में अल्लाह रही बन रात बंबोर में सब जो मेरे भवदी सान चवदी सान मेरे पवदी सान चवदी सान रही बन रात बंबोर में अल्लाह रही बन रात अदियो अब्दुल लतीफ जय अल्लाह अदियो अब्दुल लतीफ जय बेटा जो लतीफ जय सोहणो लतीफ जय प्यारो लतीफ जय दिलबर लतीफ जय पो लोचे लहदी सान ये जवाब ला डोले लहदी सान चवदी सान सब हाथ बदे खड़ी जाओ डोले लहदी सान चवदी सान रही वजरात बभोर में अल्लाह रही वजरात बभोर में सब जो मेरे भवदी सान चवदी सान मेरे पवदी सान चवदी सान रही वजरात बभोर में अल्लाह रही बन रात बंबोर या इराबी अन्नी नबियुक फि दुनिया व शफीयुक फिल आखिरह ओ अर्ब मां तुंहिंजो दुनिया में नबी आहियां क़यामत ॾियारे तुंहिंजो शफ़ाअत करण वारो आहियां हथ मथे खड़ी सुभान अल्लाह नचे सुभान अल्लाह इन्नी नबियुक फि दुनिया व शफीयुक फिल आखिरत दुनिया में तुंहिंजो नबी आहियां आखिरत में तुझे गुनाहन जो शफी आया वो अकबल एराबी अकबल कदमई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अरब छा कयो मुझे नबी जे कदमन में चुमड़ी आवाज न थो अचे सुभान अल्लाह नबी जे प्यार करण वारो मुस्तफा जे मोहब्बत रखण वारो पिताई त कदे चवाना आखिर में अचे वेहो तवारे छपर ठकिया तोखे न ॾिसे ने हुआ जो ॾिसाई सुपर कदमन में गिरी पियो वयुकबल कदमई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ मुझे नबी जे कदमन हथ मथे खड़ी छो खुदा करे असांखे भी ज़ियारत थे असांखे भी कदम नसीब थियनि हथ मथे खड़ी छो आमीन तव्हांजे सदके खुदा मूसा भी मेहरबानी करे फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अखल अरब ला तफल भी कमा यफल इल्ला आजम बिमलूकिहा ऐ एराबी ये न कर जी अगे न बादशाहन जी इज्जत कंदी ये न कर फइन अल्लाह सुब्हानहु व तआला वासनी ला मुतकब्बिरन वला मुतजब्बिरन अल्लाह से मुखे मुतकब्बिर करे न मोकलियो अल्लाह से मुखे वडाई वारो करे न मोकलियो ऐ जालिम करे न मोकलियो वला वासनी बि हक बशीर व नज़ीरा मुखे अल्लाह हक नबी करे मोकलियो सुभान अल्लाह आवाज नथो अचे ॾाढा चओ हक नबी हथ मथे खड़ी चओ हक नबी खुली चओ हक नबी बशीर व नज़ीरा अल्लाह मुखे मोकलियो त जेके गुलाम थी उनखे जन्नत जी खुशखबरी ॾे ऐं जेके बेअदब काफ़िरन उनखे जहन्नम जो लाइ टिजा त तव्हां जहन्नमी आहियो मां मोहम्मद जा गुलाम जन्नती आहिनि
सुभान अल्लाह काल ॿुधो वठो ॻाल्हि रवायत पूरी कंदुमि दुआ घुरंदुमि काल फहब्बत जिब्रील अलैहिस्सलाम काल या मोहम्मद युकरक सलाम ए जिब्रील जाए ए महबूब या मोहम्मद युकरक सलाम महबूब सलाम आवाज न दोजे सलाम थी मुझा साईं तुझे लाइ इज्जत आ मुझा इनखे चओ के ये जेको तोखे ॾिठो आहे जे तुंहिंजो दीदार इनखे चओ त अन नुहास मां अल्लाह तो को हिसाब ॻाल्हाए थोरो हिसाब पकाल हेरा या रसूल अल्लाह अल्लाह मां को हिसाब वठो या रसूल अल्लाह मां को हिसाब वठो फकाल न हुजूर फरमाया हां तो को हिसाब वठो अल्लाह ये यो हासिब इंशाअल्लाह सही वो को हिसाब वठो फरमाया हां इंशाअल्लाह जी अल्लाह घुरियो तो को हिसाब वठो फकाल हेरा भी इज्जत जल जलालहू ला हिसाबहू फकाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ज़ामा तहास الزبي عاصمة على بكرتي ومجا محبوبا جے کدي رب ما کو حساب وٺو نا او मां भी अल्लाह को हिसाब वठंदो अच बचे करी सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां हिते तव्हां जे परेशान थी न पर रवायत पूरी थी दिल सरी वई हुजूर हुजूर फरमायो छाजो हिसाब वठंदे छाजो हिसाब वठंदे अर्स हासबतु अला मगफरतिही ओ साईं जे रब मां को गुनाहन जो हिसाब वरतो त मां रब खे च अर्ज़ कंदुसि मौला जे करे मूं का गुनाह जो हिसाब तो वठी त छा तुंहिंजे मगफरत जा दरिया अञा घटि हिते या मुंहिंजा गुनाह घणा हिते सुभान अल्लाह अल्लाह तुंहिंजे त मगफरत जा दरिया कुझु ॻाल्हायो नथा मां रब खे अर्ज़ कंदुसि त मौला तुंहिंजो आसबतू अल्लाह उज़ुरी जेकर न मूंखां मुझे कोताहिन जो हिसाब होतई न त पोइ मां अर्ज़ कंदो साईं तुंहिंजी माफ़ी जो दर त वॾो आहे हथ मथे खणी चो अल्लाह तुंहिंजे माफ़ी जो दर त वॾो आहे माफ़ी जो दर त वॾो आहे माफ़ी जो दर त वॾो आहे अन हासबनी अल्लाह बखली हासबतू अल्लाह करवी जेकर मां खां अल्लाह साईं पुछो त तू कॾहिं कॾहिं ही कम कंदे गुस्से में अचे वेंदे पोइ मां अर्ज़ कंदोमांसि त हासबती अल्लाह करवी साईं तुंहिंजो करम नंढो आहे तुंहिंजो करम त अञा वॾो आहे
आवाज न थो अचे सुभान अल्लाह अल्लाह तुंहिंजो करम वॾो तुंहिंजे मग़फ़िरत जो दरिया वॾो तुंहिंजे माफ़ीअ जो दरिया वॾो तूं माफ़ करण वारो आहे तूं गफ़ूर आहे तूं करम जो मालिक आहे तवज्जो कजां वक़ाल बका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हत्ता अबलगैत लहियतन हुजूर एतिरो रुना नबी साईं एतिरो उन एराबी जे चवण ते रुना तो हुजूर जे अखियुनि मां ॻोढ़ा वण छुटिया जो हदीस में थो अचे त हुजूर जे ॾाढ़ीअ मां ॻोढ़नि जा कतरा पिया किरनि ॾाढा छो न चयव सुभान अल्लाह छाजे करे रुना त मुंहिंजे बंदे जो एतिरो रब ते ईमान हथ मथे खणी चओ हथ मथे खणी चओ तॾहिं भिटाई फरमायो त जेॾो तुंहिंजो नाम मौला छबी ओडी मंगा रीछ फेरी थूड़िए तू छपर परशान को ॼाणो कहा तोखे मालूम सबकी जेकी मंज जहान सितारी जगन तुझे लुत्फ साण लतीफ चए तो दर कमी खान अतुले पुजान आओ फेरो कर को फजल जो हथ मथे खड़ी सुभान सुभान अल्लाह उस्ताद नबी जे प्यार करण वारो हाणे हेॾे ॿुधो ॾिसो हुजूर जे सुन्नत मुबारक मां ॻोढ़नि जा कतरा किरन पिया फहब्बत जिब्रील अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील अलैहिस्सलाम वरी मोटी आयो आवाज छो नथो अचे जिब्रील वरी मोटी आयो काल या मोहम्मद जकर अस्सलाम बिकौल लक ओ साईं सलाम तोखे बि ऐं सलाम इन तुंहिंजे गुलाम खे सलाम तोखे बि ऐं इन जे चवण खे बि जो इन जो रब ते एॾो ईमान आहे अॻिते साईं सां फरमायो हा जिब्रील चयो अक लल मिन बका ओ साईं थोड़ो रो थोड़ो घणो न रो साईं थोड़ो रो छो तो फकत अल है तहमलत अल अर्श अना तस्बीहिम साईं तुझे रोवण सां अर्श जे खणण वारा मलाइक तस्बीह बंद करे छॾी हुजूर जा ॻोढ़ा कसम थी अल्लाह जो जॾहिं असां गुनाहगारनि जे लाइ क़यामत ॾियारे रसूलुल्लाह ॻोढ़ा ॻाड़ींदो सिर सजदे में रखंदो रब फरमाईंदो इरफा रासका महबूब सिर मथे खणो अल्लाह मुंहिंजी गुनाहगार उम्मत इरफा रासका अल्लाह मुंहिंजी गुनाहगार उम्मत रब चवंदो सिर मथे खणो इशारो करो तुंहिंजो कमु छॾणो कमु अल्लाह जो सुभान अल्लाह अॻिते अहिड़ा लफ़्ज़ आहिनि न आवाज़ सुभान अल्लाह खुदा जो कसम दिल ठरी पवंदई रात भी याद कंदे हथ मथे खणी चो चवा हथ मथे खणी चो चवा छा छो चवे त साईं काल अखी एराबी चवे थो केरो जिब्रील साईं इन एराबी के चओ माना इन अरबी के चओ त ला युहासिबना वला नुहासिबहु अल्लाह तो चवे इन के चओ न तू माखो हिसाब वठ जाए न मा तोखो हिसाब वठंदुस ऐ आवाज ना आयो सुभान अल्लाह जिब्रील तुझे त महबूबा रब तो चवे इन के चओ त ला युहासिबना वला नुहासिबहु न इन के चओ न तू माखो हिसाब वठ न मा तोखो हिसाब वठंदुस बल फइन्नहु रफीक का फिल जन्नह या भी न के खुशखबरी या भी जैसे इते भी हिसाब न उते भी न और यो वायदो तो कया माला तो सा कद जन्नत में मोकली दो सास सुभान अल्लाह अरे बन बनी प्या कर पिया आवाजे आसरे सुभान अल्लाह केर नबी जी आसरे आओ चे बयान चो बन बनी प्या तरफ पिया आवाजे उन बेचारे कुआड़ के लिए दिल खुश करे
हिन जी बि रिकॉर्ड की थी न भला चाहे कहिड़ो चोर आहे जे कंदो हूंदो त बि लिखी कंदो हूंदो हथ मथे खणी सुभाणे अलाह चओ बिन वञी ॿिया कर पिया जे आसरे अल्लाह भल नथी साईं मूं खां परे सभु चओ बिन वञी ॿिया कर पिया जेके नबी जे आसरे उहे चओ ॿिया न चवनि बिन वञी ॿिया कर पिया ए खुदा जा कादुला भालू कर को हर जला ए खुदा जा को भर जला हाणे वञा कादे भला को कबूल नथो करे हाणे वञा कादे भला को कबूल नथो करे सभु चओ को कबूल नथो करे अल्लाह भल नथी साईं मूं खां परे बिन वञी ॿिया साईं बिन वञी ॿिया दर पिया साईं जे आसरे था बुझल वाकिया वॾा हुत मरोड़ी दादा था बुझल था बुझल वाकिया वॾा हुत मरोड़ी दादा मूं जहिड़ा कई जॾा तवकल वेठा तो थे सुभान अल्लाह कंहिंजी नबी ते तवकल हथ मथे खणी सुभान अल्लाह सभु मूं सां गॾु चओ मूं जहिड़ा कई जॾा तवकल वेठा तो थे धरे तवकल वेठा तो ते धरे अल्लाह भल नथी साईं मूं खां परे सभु चओ बिन वञी